अच्छा हाणे हिकु त हे क्वेश्चन आहे जंहिंमें चयल आहे साइंटिफिक नोटेशन में लिखो ऐं हिन में यूनिट कन्वर्जन बि अचे थी। कीअं? तव्हांखे जेको मून आहे चंड आहे उनजो डायामीटर ॾिनल आहे, ठीकु आहे। डायामीटर घणो आहे? 3500 किलोमीटर। चयल आहे इनखे पहिरियों त डेसिमल में चेंज कयो, सॉरी डेसीमीटर में, ठीकु आहे, डेसीमीटर में। हाणे डेसीमीटर छा हूंदो आहे मां सम्झायांव थो, ऐं कन्वर्जन हुनजी कीअं कबी आहे उहो बि सम्झूं था, पोइ पाण साइंटिफिक नोटेशन लिखंदासीं। हाणे पहिरियों त किलोमीटर छाजे बराबरि हूंदो आहे? किलोमीटर 1000 मीटर जे बराबरि हूंदो आहे, ठीकु आहे। 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर। इहो असांखे ध्यान में रखिणो आहे। यानी हिकु किलोमीटर तव्हां इमेजिन कयो, जिथे बि आहियो तव्हांजे घर खां 1 किलोमीटर केतिरो परे आहे। उन में जेका मीटर हूंदो आहे उहो 1000 मीटर पवंदा आहिनि। मीटर जी राड ॾिठी हूंदी न जंहिंसां असांखे कपिड़ो माप करे ॾींदा आहिनि, ओड़ा 1000 असां काउंट कंदासीं, 1 किलोमीटर थी वेंदो। सो 1 किलोमीटर इज इक्वल टू 1 मीटर, ठीकु आहे। हाणे वरी ॾिसूं त 1 मीटर में सेंटीमीटर केतिरा पवंदा आहिनि। सेंटी लफ़्ज़ जो मतिलबु ई 100 आहे। सेंटी जो छा मतिलबु आहे? 100। सो हाणे 1 मीटर में जेकॾहिं असां 1 मीटर खे, हे 1 मीटर जी राड आहे या बार आहे जंहिंसां असांखे कपिड़ो माप करे ॾींदा आहिनि, इनखे असां 1 जेतिरनि 100 हिसनि में विरायूं, बिल्कुलु 1 जेतिरनि में, त इन मुंहिंजो जेको हिकिड़ो हिसो आहे उहो छा थी वेंदो? 1 सेंटीमीटर थी वेंदो। सेंटीमीटर, सेंटी माना 100, मीटर माना मीटर, माना मीटर जो 100 हिसो। असां मीटर खे 100 टुकड़नि में विरायूं, हर टुकड़ो छा थी वेंदो? सेंटीमीटर। यानी कि 1 मीटर इज़ इक्वल टू 100 सेंटीमीटर, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां मिली जो मतिलबु हूंदो आहे 1000, मिलीमीटर जो मतिलबु हूंदो आहे 1000 जो हिसो। हाणे इहा साॻी लोह जी जेका राड हुई इनखे 100 जे बजाए असां 1000 हिसनि में विरायूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अञा नंढड़ा टुकड़ा करणा पवंदा, ठीकु आहे। त इन्हनि मुंहिंजो हर हिकु टुकड़ो घणो थी वेंदो? 1 मिलीमीटर, mm सां ज़ाहिर कबो आहे, 1 मिलीमीटर। सो जेकॾहिं असां हिते लिखूं त 1 मीटर छाजे बराबरि हूंदो आहे? 100 सेंटीमीटर जे। ऐं 1 मीटर वरी जेकॾहिं असां मिलीमीटर्स में कयूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1000 टुकड़नि में विराईंदा आहियूं त 1000 मिलीमीटर जे बराबरि थी वेंदो आहे। यानी 1000 मिलीमीटर असां गॾु कंदासीं तॾहिं असांजो 1 मीटर ठहंदो, ठीकु आहे। वरी अहिड़ा 1000 मीटर गॾु कंदासीं त असांजो छा ठहंदो? 1 किलोमीटर ठहंदो, ठीकु आहे। हाणे इहा कन्वर्जन असांखे हिकु त ज़हन में रखणी आहे। हाणे असां चेंज कंदासीं, चयल आहे त हिन खे हिन में चेंज कयो। हाणे सवाल इहो पैदा थींदो जेकॾहिं किलोमीटर में हुजे त उन मां मीटर में या सेंटीमीटर में चेंज कीअं थींदो, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं तव्हांखे मां सम्झाईंदुमि त ॻाल्हि इहा आहे जो हे मुंहिंजी चांहि थी वेंदी थधी। सो इन करे हाणे इहो नंढिड़ो वीडियो हितो ई मोकिलियांव थो, चांहि पी करे पोइ वरी अॻिते पाण पढ़ूं था।